तुझे रब्त जा बुक भरे पियो चाहियां तो। को त तहां सां गॾु हुजे हा, लेकिन तहां जा लाश तहां जे ॻोठ खलाए वञनि हा। अॼु इन जी ताक़त ऐं मुंहिंजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। ॾिसां त हिन ॻोठ मां इहो पुट कीअं पलाए थो। तूं शायदि ॼाणी नथो, हालार खान जी अकल ॿुधी मथे उॾाम कंदड़ पखियुनि जा बि पर सुक थी वेंदा आहिनि। अस्सलामुअलैकुम दिलावर खान। सिकंदर खान, तव्हां सही था चओ, तव्हां पंहिंजी जाते सही आहियो, पर यार कुझु मुंहिंजूं मजबूरियूं बि आहिनि। मां मञा थो त हालार खान मुंहिंजो सौट आहे, पर कुझु वक़्त खां वठी हू मुंहिंजे चवण में न आहे। उनजी जीअं दिलि चवंदी आहे तीअं कंदो आहे, हू असांजे चवण में न आहे। दिलावर खान, रत जा रिश्ता टुटंदा न आहिनि। अॼु मूंखे चओ थी कंहिं ॿिए खे न चइजां त हालार खान सां मुंहिंजो वास्तो न आहे। त मां तोसां कूड़ थो ॻाल्हायां? सिकंदर खान, हालार खान मुंहिंजे चवण में न आहे। हू बि सिकंदर खान बहस छाजी आहे। हालार खान जेकॾहिं को माण्हू मारे वियो आहे त उहो तुंहिंजो भाउ त कोन्हे, ॻोठ जो माण्हू आहे। क़तल थींदड़ माण्हू उहो बि त ॾुआरी हुयो। कहिड़ो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो हो जंहिंजी तूं कसम खणण लाइ तयारु आहीं। दिलावर खान, ख़बर अथई त तूं कैसा थो ॻाल्हाए ऐं छा थो ॻाल्हाए। तुंहिंजो सौट हालार खान एतिरो अञा ताक़तवर न थियो आहे जो मुंहुं जहिड़े पहाड़ सां टक्कर खाए। बाक़ी रही ॻाल्हि क़तल थींदड़ माण्हू अचे, मां मञा थो दिलावर खान त हू मंशियात फरोश में, पर वो शख्स कम तुंहिंजे सौट हालार खान न करे। सिकंदर खान, तूं होश में आहीं? मुंहिंजो सौट हालार खान इहो कमु नथो करे सघे। दिलावर खान, ॻाल्हि कंहिंखां लिकंदी न आहे। हिन तरह जे नंढे वॾे माण्हू खे ख़बर आहे त तुंहिंजो सौट हालार खान 2 नंबर कमु कंदो। दिलावर खान, असांजे इलाइक़े में हर नशो आम थी चुको आहे। नंढो वॾो नशो वापराए पियो। नई नस्ल तबाही जे किनारे पहुची चुकी आहे। ऐं दिलावर खान, अॼु जेको माण्हू क़तल थियो आहे उनखे हिराइण वारो बि तुंहिंजो सौट हालार खान हुयो। ऐं हालार खान जे चवण ते उहो शख्स नशो हलाए पियो। जॾहिं हालार खान खे हिस्सो पती मिलण बंदि थी वियो त माण्हू क़तल थी वियो। हाणे मां छा करे सघां थो? मारण वारो हालार खान आहे, मरण वारो केरु हुयो, छा कंदो हुयो, इन सां मुंहिंजो छा? पोइ तूं अजायो मुंहिंजो मथो छो थो खाईं? इहो कमु पुलिस जो आहे, पुलिस कंदी। तूं मुंहिंजो मथो छो थो खाईं? बंदि कर फोन। ठीकु आहे दिलावर खान, ठीकु आहे। पोइ इन ॻाल्हि खे ॾिसी रहो। अदा साईं, मां तव्हांखे कॾहिं खां वठी चवंदो थो अचां त हिन सिको जो कुझु कयो, पर तव्हां नाट करे वेठा। आदा वॾा, हैदर खान सही चए थो। सिकंदर खान 4 घरनि जो वॾो आहे। छा थी पियो? असां खां ॾाढो त न, पोइ बि अदा तव्हां ख़ामोश हूंदा हो छो? मुझे खामोश रहण जो को मकसद है, जै मकसद के तव्हां नथा ॼाणो। जॾहिं वक़्तु आयो त इहो सभु कुझु तव्हांजे साम्हूं अची वेंदो। कहिड़ो सबबु बाबा साईं? असां बि ॿुधूं, आख़िर वजह कहिड़ी आहे जंहिं वजह जे करे तव्हां ख़ामोश आहियो? न सिकंदर खान एतिरो ॻाल्हाए, तव्हां कन ॾेई ॿुधो, इहो थी नथो सघे। हा भोतार साईं, नंढो रे सही थो चए। तव्हां अजायो परेशान न थियो, तमामु जल्द
इन्ही सिकंदर जी साह वारी रग ते लत रखी, इन्ही जे रूह खे मां पाणे कब्ज़ कंदुसि। वसीमा पुट तोखे केतिरो चयो अथमि त घर जा कमकार करे पोइ केॾे निकिरंदो कर घुमण लाइ। बाबा घर में कहिड़ा 20 ढोर बीठल आहिनि जो उन्हनि जी सार संभाल लही पोइ निकिरां। बनी त थी आयो आहियां, बाक़ी घर जो कमु कहिड़ो रहियल आहे? छो नाहे रहियल अदा, घर जो समूरो कमु रहियल आहे। खोड़ सारो कमु? वरी कहिड़ो कमु मुरायो आहे? ॿुधायां थी पहिरियां अन्न खणी चकीअ ते सटे अच, ऐं उन खां पोइ तोखे बाज़ार बि वञिणो आहे। छो धी बाज़ार ख़ैर में को कमु आहे छा? हा बाबा, मूंखे कुझु किताब ऐं कापियूं घुराइणियूं आहिनि, इन करे अॼु अदा खे मोकिलियां थी शहर त वञी वठी अचे। अदी जॾहिं पाण रोज़ कॉलेज वेंदी आहीं त पोइ मूंखे छो थी मोकिली? अदा मां त कॉलेज वेंदी आहियां ऐं शहर कॉलेज खां इलाही परे आहे। भला मां शहर कीअं वेंदसि? कॉलेज त पंहिंजे ॻोठ जे वेझो आहे न, इन करे पाड़े जूं सभु छोकिरियूं रिक्शे ते वेंदियूं आहिनि। बाक़ी मां शहर अकेली कीअं वेंदसि? चरियो आहीं छा? ॾे ख़बर पुट, को सुध कयूं या अॼु बि ख़ाली मोटी आहे? मामा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी? जेकॾहिं मुआरा चाचा एॾा भला हुजनि हा त अॼु मां धिकनि ऐं थाबनि में न हुजां हा। अलाह न करे पुट जो तूं धिकनि में हुजी। ईअं न चवंदो कर पुट, मां तुंहिंजो मामो अञा ज़िंदा वेठो आहियां। हा नवीद, बाबा सही पियो चवई, तूं असांजो पंहिंजो आहीं, असांजी रत आहीं, तूं पाण खे अकेलो न सम्झंदो कर। नवीद बाब, तूं उन्हनि जे तरफ़ न वेंदो कर, कहिड़ो फ़ाइदो? हीउ घर तुंहिंजो पंहिंजो आहे, तूं को धारियो न आहीं, असांजे पुफीअ जो पुटु आहीं ऐं असांजी रत आहीं। हा नवीद पुट, वसीम सही थो चवे, जिथां कुझु न वरे उते वञण जो कहिड़ो फ़ाइदो बाबा? मामा मां पंहिंजो हिसो कॾहिं बि कोन छॾींदुसि। नंढे हूंदे मुंहिंजा माउ पीउ मरी विया, उहा मुंहिंजी क़िस्मत। बाक़ी मिल्कियत में भाङे भाईवार आहियां, उहो कॾहिं बि कोन छॾींदुसि। नवीद, तूं हुननि सां न पुॼी सघंदी, चरियो नथी। हीउ घर तुंहिंजो पंहिंजो आहे, तूं पाण खे अकेलो न सम्झ। हा पुट, गुलनाज़ सही थी चवे। हूअं बि तूं हिन घर में नंढो वॾो थी पलियो हिते आहीं। तूं त 3 सालनि जो हुईं त अधी गुज़ारे वई, ऐं तुंहिंजो पीउ अधीअ खां पहिरियों ई गुज़ारे वियो। तूं मुंहिंजे हथनि में पलियो आहीं, मुंहिंजो बचो आहीं। दानिश दे ख़बर, तुंहिंजो बाबा तुंहिंजो रिश्तो हिते कराए थो या न? यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बाबा बि राज़ी आहे ऐं गुलनाज़ जे घर वारा बि इनकार कोन कंदा। ॻाल्हि त ठही पई आहे, पोइ तूं छो परेशान आहीं? जॾहिं उनजे घर वारा ऐं तुंहिंजे घर वारा राज़ी आहिनि पोइ तूं जल्दी में शादी करे वठ। हा दानिश, सरमद सही थो चए। जेकॾहिं हू तोखे चाहींदी आहे त तूं शादी करण में देरि छो थो करे, या कॉलेज खां यूनिवर्सिटी वञण लाइ सोचो थी? फ़िलहालु यूनिवर्सिटी वञण जो कोई प्रोग्राम न आहे। पहिरियां गुलनाज़ खां पुछंदुमि, जेकॾहिं हूअ बि कॉलेज खां पोइ यूनिवर्सिटी वई पोइ मां बि वेंदुमि। इन जो मतिलबु त जीअं हू कंदी तीअं ई तूं कंदे। जेकॾहिं तालीम पूरी करण खां पोइ हू ड्यूटी न करे तूं बि न कंदे। यार इहे ॻाल्हियूं बाद जूं आहिनि, फ़िलहालु इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। यार ॿी ॻाल्हि इहा आहे त हलार खान जा बि ज़ुल्म वधी विया आहिनि। नौजवान नसलुनि खे पंहिंजे नशे ते हैरान था, पोइ उन्हनि खे नशो खपाइणु सेखारे थो ऐं जंहिं मां मतिलबु पूरो थिए थो उनखे मराए छॾे थो। हलार खान खे वॾे रहिस दिलावर खान जी टेक आहे, तॾहिं त पुलिस में हथु नथी विझे। हलार खान इहो सभु कुझु पंहिंजे ज़ोर ते थो करे, वॾे रईस जी का बि सपोर्ट कोन अथसि। पाण में त सुठे मुंहं सां बि न आहिनि ॻाल्हाईंदा। इहो हलार खान सभिनी सां फिटायूं थो वठे। फैसल चरियो आहीं छा? हू पाण में रत आहिनि ऐं हू पाण में सगा सोट आहिनि। इहो इन्हनि वॾेरनि जो कूड़ो ढोंग हूंदो आहे ऐं असां पाण में नथा ॻाल्हायूं ऐं बाक़ी अंदरूनी सभु हिकु हूंदा आहिनि। दिलावर खान, सूबेदार अमजद थो ॻाल्हायां। हा अमजद साहब, कहिड़ा हाल अथई? दिलावर खान, तव्हांजे हूंदे हिन तार में अहिड़ा मसइला थियनि था, छो त तव्हां हिन ॻोठ जा चङा आहियो। मूंखे सुठो कोन थो लॻे जो बार बार तव्हां ॾे मां फ़ोन कयां या तव्हांजे बंगले ते अची बीहां। कहिड़ी परेशानी आहे सूबेदार साहब? जेका ॻाल्हि आहे खोले करे ॿुधायो। हलार खान तव्हांजो सौट आहे ऐं ॾियो ॾींहुं हुनजूं बदमाशियूं वधंदियूं थियूं वञनि। पहिरियां बि मां हलार खान खे गिरफ़्तार कयो, पर तुंहिंजे चवण ते हुनखे मां छॾे ॾिनो। हाणे
उन जूं बदमाशियूं वधी वियूं आहिनि पर हाणे उन खां पक्का वरंड निकिरी चुका आहिनि। सूबेदार साहब, नंढनि वॾनि मसइलनि ते थोरो चित घटि ॾींदो आहे। अहिड़ा मसइला हलंदा रहंदा आहिनि। हिकु रोलो जो क़त्ल थियो आहे, उनखे एॾो इशू न बनायो। मां कमदार खे मोकिलियां थो, तोसां मिली करे तोखे राज़ी करे थो। तूं छा थो सम्झी त सूबेदार अमजद टकनि अॻियां विकिजी वेंदो? न दिलावर खान, न, इहा तुंहिंजी भुल आहे। अदा साईं, हाणे एसएचओ बि तव्हां बार बार कानून थो करे, तव्हां हलाल सां ॻाल्हायो छो था? हा दा, हैदर खान सही थो चए, तव्हां हलाल खान सां ॻाल्हायो। हा त वॾा हलाल खान जे कम रहिया त पोइ ॻोठ वारनि जी दिलनि में असां लाइ नफ़रत थी वेंदी। तव्हां सभु चओ था त हलाल खान जे मथां हथ रखिजे। ठीकु ठीकु पुट, तूं हलाल खान खे फ़ोन कर, उनखे चओ त जिते बि आहे तूं मूंसां मिल या मूंसां फ़ोन ते ॻाल्हाए। जी बाबा साईं, मां चाचा हलाल खान सां ॻाल्हायां थो। गुलनाज़, हिकु ॻाल्हि चवां? जी ॿुधायो, छा ॻाल्हि आहे? मूं सदाईं तव्हांखे कंहिंजी यादुनि में गुम ॾिठो आहे। छा तव्हांखे का परेशानी आहे या वरी कंहिंसां दिलि लॻी वई अथव? जेकॾहिं इहा दिलि लॻी वारी ॻाल्हि सच आहे, छा मां तव्हां खां पुछी सघां थो त उहो ख़ुशि नसीबु केरु आहे? काश इहो मुमकिन हुजे हा, जेको माण्हू जंहिंखे चाहे उहो उनखे मिली वञे हा, पर ईअं बिल्कुलु न आहे। हितां जो रिवाज़ कुझु अलॻि आहे। जंहिंखे इंसानु चाहे थो उहो हासिलु नथो थिए, ऐं वरी जंहिंखां नफ़रत हूंदी आहे उहो नसीब में हूंदो आहे। गुलनाज़, तूं हिन कॉलेज जी सभ खां सुठी सोच रखंदड़ ऐं सभ खां सुठी छोकिरी आहीं। सच पुछी त तो जहिड़ी छोकिरी हिन समूरे कॉलेज में का ॿी न आहे। थी सघे थो ईअं हुजे, पर मूंखे कोन थो लॻे। तव्हां इहो त ॿुधायो, भला अचानक मुंहिंजी तारीफ़ करण जी वजह? बेहाल कमदार, बनी जो चक्कर हणी थो या न? ये हारी कम कीअं था कनि? मोहतार बाबा, हारी पंहिंजे कम सां लॻा पिया आहिनि, फसल जो कमु हले पियो। बाक़ी हिकिड़ी परेशानी आहे। वरी छा थियो आहे कमदार? कहिड़ी परेशानी लॻे अथई? ॻाल्हि कर। जानिब खान, अॼु मूंखे हिकिड़े हारी ॿुधायो आहे त ग़ुलाम ज़मीन खपाए थो। पोइ तूं छो परेशान आहीं कमदार? बनी उन्हनि जी आहे, खपाए थो त खपाए, असांखे कहिड़ो नुक़सानु? नुक़सानु कीअं थींदो रहीस? ग़ुलाम जेको ज़मीन खपाए थो उनजो ख़रीदार दिलावर खान आहे। हारी ॿुधाइनि पिया त दिलावर खान जो सौट हलाल खान ज़मीन ॾिसी बि वियो आहे। कमदार, इहो छा पियो चवीं? ग़ुलाम जी बनी ऐं असांजी बनी बनो बने सां गॾु आहे। जेकॾहिं ग़ुलाम बनी खपाइणु चाहे थो त असांखे ॾे। इहो दिलावर केरु थींदो आहे जो इहो बनी ख़रीद करे? ॾिसो न था साईं, इन ग़ुलाम जी इहा मजाल जो असां सां ॻाल्हि करण खां पहिरियां वञी दिलावर सां मिलियो आहे। चाचा साईं, रब पाक साईं असांखे गंज ॾिनो आहे, असांखे बनीअ जी कहिड़ी खोट आहे? असांखे जे अगरि ज़मीन न मिली त छा थी पियो? भले दिलावर खान वारा वठनि। तो हिन ॻाल्हि खे सम्झे नथो। इहे दिलावर वारा पाड़े में चङा न आहिनि, छो त इन दिलावर वारनि खां ॻोठ वारा तंग आहिनि। ऐं इन्हनि में सभ खां वॾो में वॾो शैतान इहो हालार आहे। जेकॾहिं न इन्हनि ज़मीन ख़रीद करे वरिती त हर आए ॾींहुं का न का शैतानगिरी कंदा रहंदा। बाबर साईं, सभ खां पहिरियां इन ग़ुलाम खे घुराए कयोसि बेस्तो, छो जो सभ खां वॾो शैतान इहो ई ग़ुलाम अथव। ठीकु आहे कमदार, ठीकु आहे। इन ग़ुलाम जो बि मां बंदोबस्तु कयां थो। हलाल खान, अल्लाह साईं तुंहिंजी बि इज़त कई, तूं बि पग जो मालिक आहीं। पर यार, तोखे अहिड़े गुथनि कमनि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा सुठा हलाल खान, अदा वॾो सही थो चवे। तूं हितां जो रईस आहीं, पंहिंजी ख़ानदानी रिवायतुनि खे बरक़रार रख। मूंखे ख़बर आहे दिलावर खान, मूंखे सभु ख़बर आहे त तव्हां मुंहिंजा केतिरा सॼण आहियो। चए ईअं थो ॼण मां तुंहिंजी फितरत खां वाक़ुफ़ु न आहियां।
मुंहिंजी समूरी मिल्कियत ते पाण क़ाबिज़ थियो वेठो आहीं ऐं हलियो आहीं मूंखे पटियूं पढ़ाइनि। छा थो सोचे हलार खान? कहिड़े सोचनि में गुम थियो आहीं? ॿियो वरी कहिड़ी सोचियूं हूंदियूं अकबर खान? मां इहो थो सोचां त सौट दिलावर खान सही थो चए। हाणे मूंखे सौट जी ॻाल्हियुनि ते अमल करणु घुरिजे। सही था चओ चाचा साईं, छो त वॾनि जी ॻाल्हियुनि ते गौर करणु बहितर हूंदो आहे। अरदाई असां वॾेरनि जो दाज आहे, पर इंसान खे जिगर बि हुअणु घुरिजे। मां तोखे ईअं कोन थो चवां त तूं ॿुधा कमु छॾे ॾे, पर हालार खान पंहिंजो तरीक़ो चेंज कर। जेको कमु तूं करे रहियो आहीं उहो तूं करणु छॾे ॾे, उहो कंहिं ॿिए माण्हू जे हवाले करे छॾ। तूं उन ज़मीन वारे पासे ॾे ध्यानु ॾे, ख़ासि करे इहा जेकी ग़ुलाम वारी ज़मीन आहे इन्ही ॾे ध्यानु ॾे। हाँ हलार खान, इहा ग़ुलाम वारी ज़मीन पाण खे कीअं करे ख़रीद करणी आहे। जेकॾहिं सिकंदर खे ख़बर पई त इहा ज़मीन असां ख़रीद था कयूं त हू देरि न कंदो, हू हिक ई ॾींहं में इहा ज़मीन ख़रीद कंदो। हाँ हलार खान, पाण खे हाणे देरि करणु न घुरिजे। मां चवां थो पाण अॼु निकिरी हलूं, ग़ुलाम खे ज़मीन जा पैसा ॾियण। हा हलार खान, खान सही थो चए, पाण खे हलणु घुरिजे। जेतिरो बि जल्दी थी सघे इन्ही ग़ुलाम खे उन ज़मीन जा पैसा खणाए खातो पंहिंजे हवाले कर, त पोइ हली इन ज़मीन ते हर ॿधूं। जॾहिं असां सिकंदर जी ज़मीन सां हली बनो बने में गॾु बीहंदासीं, पोइ वञी इन सिकंदर खान जूं आयूं बताल थी वेंदियूं, ऐं पोइ मां इन सिकंदर खान खे ॿुधाईंदुसि त दिलावर खान जी दहशत छा हूंदी आहे। अॼु मां तोसां सफ़ा न ॻाल्हाईंदसि, छो जो मां तोसां नाराज़ आहियां। चरी छोकिरी ॻाल्हाए बि पई, वरी चईं त कोन ॻाल्हाईंदमि। इन खां अलावा ॿियो को तरीक़ो हूंदो आहे छा ॻाल्हाइण जो? दानिश, पहिरियां बि मूंखे तो मथां कावड़ आहे, मूंखे वेतर न सताए न त। ओके बाबा ओके, मां माठ कई। इहो ॿुधाए त भला कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ आहीं? अच्छा, त इहो बि मां तोखे ॿुधायां त मां छा ते नाराज़ आहियां? ज़ाहिर ॻाल्हि आहे, मूंखे ख़बर न आहे, पुछणो त पवंदो न। तूं न ॿुधाईंदी त मां कीअं ख़बर पवंदी त हीउ गुलाब जो गुलु कहिड़ी ॻाल्हि ते मुंझल आहे? बस बस, मां सभु कुझु सम्झां थी, तूं अहिड़ा मिठड़ा बोल न ॿुधाए, मुंहिंजी कावड़ खे ख़तमु नथो करे सघी। चरी तूं त मां जान आहे, साहु आहे। तोखां सवाइ हिन दानिश जी दिलि उदास हूंदी आहे। तोखे ॾिसण खां बिना मुंहिंजो ॾींहुं ईअं गुज़रंदो आहे जे बिना पाणीअ जे मछी तड़पी तड़पी साहु ॾे। तूं मुंहिंजे रूह जी राहत बणिजी चुकी आहीं। तूं मूंखां रुसंदी न कर, किथे ईअं न थिए तुंहिंजी इहा बेरुखी मुंहिंजी ज़िंदगी खसे वठे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर, मां त तोसां मज़ाक पई कयां, एतिरो जल्दी सीरियस थी वई? चरी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर। तुंहिंजो हे दीवानो या तुंहिंजी बेरुखी किथे थो सही सघे? सफ़ा को दीवानो आहीं, मुंहिंजा मजनू दानिश। पुट अची वियो, ॾियो ख़बर तव्हां ॾाढी देरि कई। बाबा ख़ैर त हुयो? हा बाबा ख़ैर हुयो, पाणी असांखे आख़िर में मिलियो, इन करे थोरी देरि थी हुई। वसीमा पुट, पंहिंजे पाणीअ जो वारो विच में आहे, आख़िर में छो असांखे ॾिनो? मामा, वॾेरनि जी त ख़बर अथई न, जेसिताईं हुननि जी पूरी ज़मीन भरिजी न थी वञे तेसी ताईं हू वाटर जे कंहिंखे ई वेझो नथा अचणु ॾियनि। हाँ पुट, मां सभु कुझु ॼाणा थो। मां त पहिरियों ई सम्झी वियोसि त तव्हां देरि छो कई आहे। इन्हनि भागनि जो पेट अलाह भरे। हाँ बाबा, मां त नवीद खे चयो त पंहिंजे वारे जो टाइम थी वियो आहे, हल त पाणी बंदि कयूं हली। पर नवीद आहे ढिढणो माण्हू, चई त माठ करे वेही रह, पहिरियां उहो पाणी वांदो कनि, पोइ असां पंहिंजी ज़मीन में लॻायूं था।
इन करे माट करे वेठासीं त ही टाइम अॼु थियो आहे। अगरि जे ही मूंसां हिमत करे हा त असां कॾो को ज़मीन जो कमु ख़तमु करे घर अची वञूं हा। वसीम पुट नवी त सही कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे वर चढ़ो आहे त झेड़ो थी पवे आहे। वॾेरे दिलावर खान जा माण्हू त आहिनि ई शरारती। हा मामा, मूं बि वसीम खे इहा ई ॻाल्हि सम्झाई त देरि या सवेर पंहिंजी बनी त भरिजी वेंदी न। तूं त कर न कर, पर ही त उथियो थियो पियो वञे वॾेरनि जे हारनि सां विढ़ण जे लाइ। सच नवीद, अगरि जे तूं मूंखे अॼु न रोकी हा त मां वही दुआरनि जा मथा फाड़े ऐं पंहिंजे टाइम ते पाणी भरायां। चरियो थियो आई जा बाबा, एतिरो जज़्बाती न थिबो आहे। भला देरि या सवेर पंहिंजी बनी त भरिजी वई न, पोइ जहिड़ो छा जो। चङो हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो। धी गुलनाज़ ॼाण कॉलेज खां अचण वारी आहे। वसीम तूं वञ बाबा, ॻोठ वारी हटीअ तां सब्ज़ी त वठी आ पुट। ठीकु आहे बाबा, मां वञा थो ऐं सब्ज़ी वठी थो अचां। माशाल्लाह माशाल्लाह, कुछ साल मां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि तां ध्यानु छा हटायो। हिते त गुलाब जा गुल टिड़ी पिया आहिनि, गुल। मां बि केॾो बदनसीब आहियां जो अहिड़े गुलनि जे हूंदे ख़ुशबू खां महरूम आहियां। मां तुझे ॻाल्हाइण में ई सम्झी वियसि, न तो में तमीज़ न इख़लाक़ आहे। ख़ामोश, तूं मूंखे सुञाणी नथी। तोखे शायदि ख़बर न आहे त हालार ख़ान जी हकल ॿुधी मथे उॾामदड़ पखियुनि जा बि पर सुख थी वेंदा आहिनि। ऐं तूं थी हालार ख़ान जे अॻियां वॾे आवाज़ सां ॻाल्हाई। हालार ख़ान, मां तुंहिंजी कैदियाणी न आहियां ऐं नई वरी का नौकरियाणी आहियां जो हिते बि मां तुंहिंजी बकवास ॿुधां। वणियो, तुंहिंजो इहो अंदाज़ बि मूंखे ॾाढो वणियो। चलो इहा त ख़बर पई त हालार ख़ान सां अखियूं अखियुनि में ॾेई ॻाल्हाइण वारो हिन ॻोठ में कोई त आहे। हालार ख़ान, तोसां अखियूं अखियुनि में ॾेई ॻाल्हाइण वारा बि आहिनि ऐं वक़्तु आयो त हे तुंहिंजूं अखियूं कढी बि सघूं था। जंहिं अखियुनि सां तूं ॻोठ जे न्याणियुनि में बुरी नज़र सां ॾिसी थो। छोरा छो थो पंहिंजी मासूम जवानी ऐं पंहिंजी भेण जे नसीबनि जो दुश्मन थी। तूं मूंखे नथो सुञाणी त मां हिन तर जो सभ खां वधीक ज़िमीदार ऐं अरड़ो माण्हू आहियां। ऐं तोखे इहा बि ख़बर न आहे त हालार ख़ान जी हकल ॿुधी मथे उॾामदड़ पखियुनि जा बि पर सुख थी वेंदा आहिनि। हालार ख़ान, कॾहिं त पखियुनि जा पर पटींदड़ शिकारी बि शिकार थी वेंदा आहिनि। ऐं इन्हीअ करे मां तोखे चवां थो त ॻोठ जे न्याणियुनि जी इज़त करणु सिख ऐं पंहिंजे वॾनि जी पग जो ख़्यालु रख। छोरा ख़बर अथई छा थो ॻाल्हाई ऐं कंहिंसां थो ॻाल्हाई? ना सिकू ना, इनखे शायदि ख़बर न आहे। जेकॾहिं ख़बर हुजे असां न हालार ख़ान जे अॻियां वक़्तु वक़्तु न करे रहिया। विच में तव्हां बि ॻाल्हायो, मां बि चवां त चिमचा चुप छो आहिनि ऐं ईअं ॻाल्हाए पंहिंजी मानी त हलाल कयो था न। हालार ख़ान जा वाठा आया आहिनि मूंसां ॻाल्हाइण। छोरा मां चवां थो असां सां वात घणो न हण, न त अहिड़ो असर कंदो मां जो ॻोल्हण सां मेटनि खे हथ बि कोन ईंदे। न सिकू न, हिननि खे कुझु बि न चओ। हिननि खे फ़िलहालु वञणु ॾियो। बाक़ी हिन छोरे जी कयल इहा मज़ाक हिन खे ॾाढी महांगी पवंदी। हाणे ॾिसी छा थो डरई था? दानिश छो परेशान आहे? मां तव्हांखे कुझु ॾींहंनि खां उदास ॾिठो आहे। बसि यार, ज़िंदगी अजीब थी वई आहे। तोखे छा ॿुधायां? 2 ॾींहं अञा ख़ुशी जा मसदा गुज़रनि, वरी 8 ॾींहं मायूसी। पोइ अहिड़ा कमु करी छो थो जंहिं कम जे लाइ तोखे परेशान थियणो थो पए? असांखे त ॾिस, असां कीअं ख़ुशि लॻा वेठा आहियूं। हाँ यार दानिश, फैसल सही थो चए। पाण खे एॾो परेशान न कर, ख़ुशि रहण जी कोशिशि कर, छो त मायूसी कुफर हूंदी आहे। मां सभु कुझु सम्झां थो दोस्तो, नड़ो मां ॿार न आहियां, पर छा कयां, दिलि जे था मजबूर आहियां। दानिश साहब, तूं जंहिंखे चाहींदो आहीं हू बि तोखे पंहिंजे साह खां वधीक प्यारो घुरंदी आहे, पोइ परेशान छो थो थी? हा दानिश, अब्बा सही थो चवे। तूं त ख़ुशि नसीब आहीं चरिया।
पंहिंजे कॉलेज जी सभ खां वधीक ख़ूबसूरत छोकिरी तोखे चाहींदी आहे। मां ॼाणा थो उहो मूंसां बेइंतिहा मोहबत कंदी आहे, पर हुन जूं बि के मजबूरियूं आहिनि। भला तुंहिंजी ऐं गुलनाज़ जे विच में कोई ॻाल्हि थी आहे छा? यार तव्हां त ॼाणो था कॉलेज जो बि आख़िरी साल आहे, उन खां पोइ यूनिवर्सिटी वञण जो प्रोग्राम आहे, पर हिकिड़ी परेशानी आहे। कहिड़ी परेशानी? यूनिवर्सिटी मां बि तयारु आहियां ऐं पंहिंजे क्लास जा सभु छोकिरा हलंदा। यार जंहिं ॻाल्हि लाइ मां परेशान आहियां उहा तव्हांखे ख़बर न आहे। असल में गुलनाज़ खे हू घर वारा यूनिवर्सिटी वञण लाइ नथा छॾनि। मां हिन ॻाल्हि लाइ परेशान आहियां, जेकॾहिं हूअ यूनिवर्सिटी न हली त मां बि कोन वेंदुमि। आलार खान किथे वए? एतिरा ॾींहं गुम थी वए, कहिड़े कमनि में रुधल हुए? सोट वॾा, मां गुलाम वारनि जी तरफ़ वियो हुयुसि, उन सां ज़मीन वारे मसइले ते ॻाल्हाइण लाइ। पोइ छा चयो गुलाम? सौदो थी वियो या? इहो गुलाम वॾो कमीनो निकितो सौट। असुल पाण खे बनी ॾियण खां ठुप इनकार करे छॾियो। इनकार करे छॾे? इहो छा थो चई आलार खान? कॾहिं खां हुन ग़ुलाम सां असांजी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, कोई छो नथो ॾिए उहो ज़मीन? हा सौट आलार, ग़ुलाम अचानक छो फिरी वियो जॾहिं त हू असांखे ज़मीन ॾियण खां राज़ी हुयो। चाचा आलार, गुलाम ज़मीन ॾियण खां इनकार कयो ऐं तव्हां वापसि हलिया आहियो। हिन गुलाम जूं टंगूं ऐं ॿाहूं भञी पोइ वापसि अचो आहे। नंढा रहियसि, मां हाणे ॻाल्हि सम्झी वियुमि त ग़ुलाम पाण खे बनी छो नथो ॾे। मां कल्ह उते वियो हुउसि, सिकंदर खान वारा उते नज़र आया, बनीअ ते बीठा हुया। हाणे ॻाल्हि सम्झ में आई त हू बनीअ घुमण आया। आलार खान, मां हाणे सम्झी वियो आहियां त हिन गुलाम असांखे आख़िर ज़मीन छो ॾिनी। सिकंदर इन गुलाम खे रोकियो हूंदो, जीअं गुलाम असांखे ज़मीन न ॾे ऐं उहा ज़मीन सिकंदर पाण वठे। दिलावर खान, सिकंदर वारा ईअं छो कंदा जॾहिं ज़मीन गुलाम जी आहे ऐं गुलाम जंहिंखे चाहे ज़मीन विकिणी सघे थो। खान तूं भुलियल आहीं, दिलावर खान सही सम्झो आहे। सिकंदर ऐं गुलाम वारी बनी बनो बने था आहे। सिकंदर वारा कॾहिं बि कोन चाहींदा उन जी ज़मीन सां गॾु दिलावर वारा ज़मीन ख़रीद करणु। उन जे चाहण या न चाहण सां हाणे कुझु बि कोन थींदो, छो त इहो गुलाम हिकु भेरो असां सां ज़बान करे चुको आहे। हाणे हर हाल में उनखे ज़मीन असां हवाले करणी पवंदी। मां गुलाम खे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾेई आयो आहियां। जेकॾहिं का चङी वर्दी न ॾिनई त पोइ मां हिन गुलाम खे ॿुधाईंदुसि त हालार खान जी हकल ॿुधी मथे उॾाम कदर पखियुनि जा बि पर सुख थी वेंदा। हू त वीचारो गुलाम आहे, टके जो गुलाम। हो हिते रखेसि आलार खान, मां पाण इन्ही ॾींहं जे इंतज़ार में हुयुसि त तूं जोश में अची होश विञाए वे। हाणे बाह भड़की चुकी आहे ऐं उन बाह खे तेसी ताईं थधो थियण कोन ॾींदुसि जेसी ताईं इन्ही दुश्मनी में तुंहिंजो सिर न खपाईंदुसि। तुंहिंजो सिर। नवीद पुट, अॼु तोसां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। जी मामा, हुकुम कयो, कहिड़ी ॻाल्हि आहे? पुट, गुलनाज़ जी हाणे पढ़ाई मुकमिल थी वई आहे। मां चाहियां थो त ही फ़सुलु खणी तुंहिंजी ऐं धीउ गुलनाज़ जी शादी करायां। बाबा, तूं सही थो चवीं, छो त नंढे हूंदे खां ई अधी नवीद जे नाले थियल आहे ऐं हुनजी मंग आहे। जेका तव्हांजी मर्ज़ी मामा, मां शादी लाइ तयारु आहियां। बाक़ी गुलनाज़ अॻे पढ़णु चाहे थी त भले हुनखे यूनिवर्सिटी मोकिलियो, मूंखे को बि इतराज़ न आहे। न पुट, मुंहिंजो इरादो न आहे जो गुलनाज़ खे मां यूनिवर्सिटी मोकिलियां। छो बाबा, अगरि अधी अॻिते पढ़णु चाहे थी त असां इनकार छो कयूं? पुट, असां त आहियूं ग़रीब माण्हू, एतिरा ख़र्च किथां भरे सघंदासीं। पुट, गुलनाज़ पढ़ी बि पई त कहिड़ियूं असां ग़रीबनि खे नौकरियूं मिलंदियूं? ही छा, पहिरियां त बाबा मूंखे यूनिवर्सिटी वञण खां मना कयो ऐं अॼु वरी मुंहिंजी शादी जूं तयारियूं। जेकॾहिं मां ख़ामोश रहियसि त बाबा मुंहिंजी नवीद सां शादी कराए छॾींदो। न न, मां इहा शादी कॾहिं बि कोन कंदसि, छो जो मां दानिश सां मोहबत कंदी आहियां। मां उनखां सवाइ ॿिए कंहिंसां शादी कयां, इहो कॾहिं बि न थींदो। हाणे छा कजे, मां आख़िर छा कयां? कुझु त करिणो ई पवंदो।
बाबा सां ॻाल्हाए मां उनखे समूरी हक़ीक़त ॿुधायां थी। न सुभाणे पहिरियां दानिश सां मिली उनखे समूरी हक़ीक़त ॿुधायां, ॾिसां त हू छा थो चाहे। वालेकुम सलाम। गुलाम भाई मूंखे तुंहिंजो इंसाफ़। गुलाम या वरी कहिड़ी ॿारहणी राति शुरू कई अथई तो हिची ज़मीन ऐं मुंहिंजी ज़मीन गॾु आहे। जॾहिं को ज़मीन विकिणंदो आहे त बने वारे खां लाज़मी पुछंदो आहे वरी बि तूं ज़ोर थो भरी। मां तोखे रोकियां थो त जलावर वारनि खे ज़मीन कॾहिं बि न ॾिजां, न त ॾींहुं। सिकंदर खान घणो तपी न ॻाल्हाए, ज़मीन मुंहिंजी आहे ऐं मां जंहिंखे चाहियां ॾेई सघां थो। बनो बने सां आहे त छा थी पियो, हर को पंहिंजी लिखत जो मालिक आहे। फ़र्क़ु पए थो गुलाम, फ़र्क़ु पए थो। इहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं न कंदो कर। भला पहिरियां ईअं किथे थियो आहे जो हाणे थींदो? पाड़े वारनि जे हूंदे भला ॿिए ॻोठ वारो ज़मीन कीअं ख़रीद कंदो? जानिब खान तव्हां मूंखे ॻाल्हाइण लाइ घुरायो आहे या धमकाइण लाइ? जेका बि ॻाल्हि आहे खोले ॿुधायो। ईअं न आहे गुलाम, तूं ग़लति थो सम्झी। हीअ असांजो तॾो आहे ऐं तॾे खे मान ॾियणु असां सम्झूं था। हा गुलाम, बाक़ी रही ज़मीन, कंहिं बि सूरत में उहा ज़मीन तोखे मूंखे ॾियणी आहे ऐं हर हाल में इहा ज़मीन मां ख़रीद कंदुसि। सिकंदर खान हाणे के न कम वारी ॻाल्हि, अव्हांखे ज़मीन ख़रीद करणी आहे ऐं मूंखे खपाइणी आहे। पैसा मूंखे ॾियो, मां हाणे ज़मीन अव्हांजे नाले थो कयां। ॻाल्हि कर गुलाम, भला ज़मीन जा पैसा घणा वठंदे? पैसा रोक वठिजांइ, उहा ॻाल्हि कर जेका पाण में ठही सघूं। जानिब खान ज़मीन जी रक़म 80 लख आहे ऐं हा टोटल रक़म वठंदुसि ऐं ज़मीन अव्हांखे लिखी ॾींदुसि। गुलाम तूं होश में त आहीं? तो हिची ज़मीन टोटल 1 एकड़ आहे ऐं क़ीमत 3 एकड़नि जो वठी थो। हा गुलाम, बाबा सही थो चई ऐं तूं ज़मीन जी रक़म मथे थो वठीं। पैसा असां वटि एतिरा वाधारा न आहिनि ऐं 1 एकड़ जा तोखे 80 लख ॾियूं। नाराज़ छो थो थी दानिश खान? ज़मीन मुंहिंजी आहे, मां उनजी क़ीमत 80 लख वठां या 90 लख, मुंहिंजी मर्ज़ी। थी सघे थो सुभाणे इन ज़मीन जी रक़म 1 करोड़ बि थी वञे। ठीकु आहे, मां हलां थो। तुंहिंजो ॾोह न आहे गुलाम, तुंहिंजो ॾोह न आहे। इहे सभु दिलावर जा सिखायल गुफ़्ता पिया ॻाल्हाइनि। ख़ैर मां बि तोखे ॾिसी रहंदुसि। गुलनाज खां सिवा इहो ॿियो केरु थी सघे थो? मां केतिरो टाइम तुंहिंजे इंतज़ार में बीठल आहियां ऐं तोखे मुंहिंजो कोई अहसास बि न आहे। मुंहिंजा जानी मोहबत में देर सवेर लेखा न आहिनि कबा। थोड़ी देर थी पई त छा थी वियो? इंतज़ार करण बि सिख। समूरी हयाती तुंहिंजो इंतज़ार करे सघां थो। हीअ त चंद लम्हा आहिनि, जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हुजे त ज़िंदगी जो हिकु हिकु पल तुंहिंजे इंतज़ार में गुज़ारियां। तुंहिंजो इंतज़ार जल्दी ख़तमु थींदो मुंहिंजा साईं। तूं कंहिं बि ॻाल्हि जो फ़िक्र न कर, छो जो मुंहिंजी दिलि तुंहिंजी दीवानी आहे। फैसल जे मन जी मलका तूं आहीं ऐं तोसां गुज़ारियल हिकु हिकु लम्हो जन्नत जे मिसल आहे ऐं मूंखे कॾहिं बि पाण खां जुदा न कजांइ। जुदा थियनि पंहिंजा दुश्मन, पाण त सदाईं गॾु हूंदासीं। इहा ई हक़ीक़त हुई अमजद साहब जेका मां तव्हांखे ॿुधाई। वधीक तव्हां वस वारा आहियो, जेको चाहियो करे सघो था। दिलावर खान तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ लॻे थो तव्हां सचा आहियो। जेकॾहिं सिकंदर वारनि सां मिलां थो त लॻे थो त उहे बेक़सूर आहिनि। सूबेदार साहब तव्हां कंहिंजी बि ॻाल्हियुनि ते न लॻो। ईअं कयो त तव्हां ग़ुलाम सां मिलो ऐं उनखां समूरी ॻाल्हि ॿुधो, पोइ तव्हांखे हक़ीक़त जी ख़बर पइजी। हा सूबेदार साहब, हालार खान सही थो चए।
ज़मीन जो सौदो गुलाम असां सां करण थो चाहे। सिकंदर वारा हरू भरू ॻाल्हि वधाइनि था। ॻाल्हि खे वधाईंदा त पोइ छा थी पियो? असांजी सिहत ते कहिड़ो फ़र्क़ु पए थो? सूबेदार साहिबु ग़ुलाम असां सां ॿनी जी ॻाल्हि करे चुको आहे। हाणे सिकंदर खान वारा हरू भरू असांजी ॻिचीअ में पिया आहिनि। हाणे उन्हनि खे जवाब त ॾींदासीं न। हाँ साहब, चाचो अकबर सही थो चए। सूबेदार साहब, ज़मीन ग़ुलाम जी आहे, हू जंहिंखे चाहे ॾेई सघे थो। वकील छा जी? बाक़ी रही ॻाल्हि सिकंदर जी, त उन सां पुॼण जहिड़ा आहियूं। तव्हां खां पंहिंजो वक़्तु न विञायो, वञी शहर जे मसइलनि में ध्यानु ॾियो ऐं हिन तरह जे अमन अमान खे बरक़रार रखो। बाक़ी तमामु जल्द शहर जी अस्पताल ॾांहुं सिकंदर वारनि जा लाश मोकिलींदासीं। दिलावर खान, ही मूं छा थो ॿुधां? तुंहिंजा भैर कीअं था ॻाल्हाइनि? ही बेअक़ल आहिनि अमजद साहब। ही पाण सां थींदड़ नाइंसाफ़ी बर्दाश्त न आहिनि करे सघंदा। तॾहिं चवाई तो अमजद खान त वञी सिकंदर खे सम्झाए। जेकॾहिं सम्झ में नथी अचेसि त पोइ ही चीता इंसान जो गोश्त खाइण बि चङी तरह ॼाणींदा आहिनि। हा सूबेदार साहब, ऐं उहे माण्हू बि सिकंदर खान जे ॻोठ जा हूंदा जंहिंजो मांस सां हुन जे जिस्म तां रूड़े पंहिंजी बुख ख़तमु कंदासीं। पोइ हिन सिकंदर खान खे ख़बर पई। गुलनाज़, आख़िर ॻाल्हि छा आहे? तूं छो परेशान आहे? मां सुभाणे खां ॾिसां पियो तूं परेशान ऐं ख़ामोश आहीं। दानिश, मूंखे जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थियो। मूं तोखे केतिरा भेरा चयो पंहिंजे घर वारनि खे रिश्ते लाइ मोकिल, पर तूं मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधी। हाणे ॻाल्हि बि कर त आख़िर थियो छा आहे? भला ख़ामोश रही मुंहिंजो साहु कढंदे छा ॿुधायां तोखे? तूं पंहिंजी लापरवाही में मसरूफ़ रहो। बाक़ी मुंहिंजा नसीब मूंसां, तूं परेशान न थी। चरी आई छा? ही कहिड़ियूं पई ॻाल्हियूं करी? खोले ॿुधाए त आख़िर मसइलो छा आहे? दानिश, तोखे ख़बर आहे मां नंढे हूंदे खां नवीद जे नाले थियल आहियां। तंहिं हूंदे बि मां तोसां शादी करण थी चाहियां, छो जो मां नवीद सां न तोसां मोहबत कंदी आहियां। भला मां कहिड़ो इनकार थो कयां तोसां शादी करण खां? जेकॾहिं तूं मूंखे चाहींदी आहीं त मां बि तोखे चाहींदो आहियां, मोहबत तोसां कंदो आहियां। तूं मुंहिंजे हूंदे नवीद जी कुंवार थियईं, इहो मां हरगिज़ कोन थियणु ॾींदुसि। तूं रुगो दुआ कर, भलाई थींदी। सखणी दुआ करण सां कुझु न थींदो दानिश। हिकु त तूं असांजे ॻोठ जो बि नाहीं, ऐं ॿी ॻाल्हि त कल्ह बाबा नवीद खे शादी जी तयारी करण लाइ पियो चवे। हाणे तूं ॿुधाए त मां छा कयां? तूं नवीद सां शादी करण खां इनकार करे छॾ, ऐं तूं चाचा कासिम खे ॿुधाए त हिन शादी करण में तूं ख़ुशि न आहीं। दानिश, इहो बि तॾहिं थींदो जॾहिं तुंहिंजा घर वारा असांजे घर रिश्ते लाइ ईंदा। ईअं मां बाबा सां कीअं ॻाल्हि कयां? ठीकु आहे, तूं परेशान न थी। मां अॼु वञी बाबा सां ॻाल्हायां थो। मूंखे यकीन आहे बाबा इनकार कोन कंदो। तूं मायूस न थी। अब परते वञ बकरंदे अब कम करे वठदा हलूं माल। कहिड़ा हाल अथई कासिम? बाबा सभु ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि आहियो? असांजे हाल खे छॾ कासिम, तूं मूंखे इहो ॿुधाए त कॾहिं खां एतिरा बेग़ैरत थिया आहियो? होश कर हालाल खान, अची ॾाड़े वारे सां ईअं ॻाल्हाइबो जीअं तूं थो ॻाल्हाईं। ख़ामोश छोरा ख़ामोश, तूं विच में न ॻाल्हाए। किथे ईअं न थिए जो हालार खान जे हथां हिते जो पूरो न थी वञे। तूं शायदि ॼाणी नथो त हालार खान जी हकल ॿुधी मथे उॾाम कंदड़ पखियुनि जा बि पर सुख थी वेंदा आहिनि, ऐं तूं वरी हालार खान जे साम्हूं वॾे आवाज़ सां थो ॻाल्हाईं। तूं असांजो मालिक न आहीं हालार खान, तूं असांजो रेस आहीं, इन करे तुंहिंजी इज़त कंदा आहियूं। पर उहा इज़त हाणे तव्हांखे रास नथी अचे। छोरा बकवास न कर, न त सुठो कोन थींदो। ऐं पंहिंजी औकात में रहो, वधीक मथे उॾाम थियण जी कोशिशि न कर। हालार खान वाकई तव्हां त हाणे तमीज़ ई निकिरी वई आहे। ख़्याल सां ॻाल्हाए पोड़ा, किथे ईअं न थिए जो हालार खान खे जोश अची वञे, पोइ अजायो थींदे अछी ॾाड़ी में बुछड़ो कंदो। हे तव्हांजे असां घरां था खाऊं? हालार खान जे चवण ते एतिरो ॾाढ न ॾेखार ऐं निकिरो हितां त कयां न बुछड़ो। छोरा तो में इहा आकड़ आख़िर आई किथों आहे? तुंहिंजी औकात छा आहे? आहीं तॾहिं टके जो हारी न,
पोइ कंहिंजे ज़ोर ते इहे फड़कियूं थो हणी तव्हां ग़ुलाम आहियो ऐं ग़ुलाम थी रहो ग़ुलाम आहीं त पोइ छा थी पियो तोखे असांखे खाराई त कोन थो न बाबा साईं हिकिड़ी मूंखे तव्हां सां ॻाल्हि करणी आहे पर सोचां थो त इहा ॻाल्हि करणु मुनासिबु आहे या न छो पुट का अहिड़ी ॻाल्हि आहे छा जेका तूं मूंखे ॿुधाइण नथो चाहीं अदा साईं मां ॻाल्हि खे सम्झी वियो आहियां दानिश कुझु ॾींहंनि में यूनिवर्सिटी वञे पियो हीउ चाहे थो त उते घुमण लाइ पंहिंजी अलॻि गाॾी हुजे दानिश पुट इन पोइ घबराइण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे पाण वटि ॿ गाॾियूं बीठियूं आहिनि हिन ॿिन्हिनि गाॾियुनि मां जेका तुंहिंजी दिलि चाहे सा यूनिवर्सिटी कायम जेकॾहिं तूं चाहीं त तोखे नई गाॾी बि वठी ॾींदुसि छो त तूं मुंहिंजो अकेलो ई हिकु पुटु आहे बाबा तव्हां ऐं चाचा ॻाल्हि खे सम्झो कोन था असुली इहा ॻाल्हि न आहे जंहिं ते मां परेशान आहियां दानिश पुट पोइ मूंखे तूं ॿुधाए छो नथो आऊं वेठो आहियां न ॿुधा बाबा हिकु छोकिरी पढ़ंदी आहे मूंसां कॉलेज में ऐं उहो दिलावर खान जे ॻोठ जी आहे जंहिंजी ॻाल्हि पहिरियां बि तव्हां सां मां कई हुई उहा छोकिरी ऐं मां हिक ॿिए सां मुहबत कंदा आहियूं ऐं शादी करणु था चाहियूं वाह दानिश पुट वाह इहा त ख़ुशी जी ॻाल्हि आहे तुंहिंजी शादी वॾे धूमधाम सां कराईंदासीं दानिश पुट तूं छा थो सम्झी त हू असांखे रिश्तो ॾियण में राज़ी थींदा या त हुन सां मिलण खां बाद ख़बर पवंदी छो त हुन छोकिरी जो पहिरियां ई पंहिंजे मेटनि में रिश्तो थियल आहे दानिश पुट पोइ पंहिंजो कमु थियणु ॾाढो ॾुखियो आहे जेकॾहिं न अगरि छोकिरी जो रिश्तो थियल न हुजे हा त पोइ पंहिंजो रिश्तो थी वञे हा ॿियो त तूं ॿुधाए पियो त छोकिरी दिलावर जे ॻोठ जी आहे मूंखे नथो लॻे त इहो कमु थिए घणो न सोच अदा वॾा छोकिरी दिलावर जे ॻोठ जी आहे त छा थी पियो असां मालिकनि सां मिली उन्हनि खे राज़ी कंदासीं पोइ दिलावर वारा छा कंदा हा ग़ुलाम हाणे तुंहिंजो बि असांखे इंतज़ारु करे कल्ह खां वठी न्यापा कयां थो अॼु पहुते दिलावर खान मुंहिंजो नालो ग़ुलाम ज़रूरु आहे पर मां हिन धरती ते रहंदड़ राज़ननि जी कॾहिं बि ग़ुलामी नाहे कई कल्ह कमदार आयो हुयो अव्हां जो न्यापो खणी पर मां कंहिं कम में रुधल हुयुसि इन जे करे कल्ह कोन अची सघियुसि हुकुम कयो कहिड़ो कमु आहे कंहिं कम में रधल हुई या सिकंदर सां तुंहिंजी ज़मीन बाबति ॻाल्हियूं पियो हैदर खान जेकॾहिं ग़ुलाम ॾिए थो ज़मीन सिकंदर खान वारनि खे त हू कहिड़ा ॾाढा मुड़ुस आहिनि जो ज़मीन फॿाए वेंदा जेकॾहिं असां चाहियूं त उनजी ज़ाती ज़मीन ते बि कब्ज़ो करे सघूं था केरु रोकींदो असांखे पर असां जहिड़ो करणु नथा चाहियूं इन जे करे ग़ुलाम तोखे चऊं था पैसा खण ज़मीन असांखे ॾेई वञ हल इहा ज़मीन सिकंदर वारा ख़रीद करे तव्हां फ़िलहाल इन बचत खे छॾे ॾियो तव्हां मां को बि तकड़ न करे जेसि ताईं सिकंदर पूरी रक़म ग़ुलाम खे अदा नथो करे ऐं खातो सिकंदर जे नाले नथो थिए एसी ताईं असां सभिनी खे ख़ामोश रहणो पवंदो ये छा बाबा साईं असां ख़ामोश रहूं ज़मीन सिकंदर वारा ख़रीद करे वञे पैसा वारा ॿियो को ॻाल्हि खे सम्झे न सम्झे मां सॼी गेम सम्झी वियो सलाम आहे तव्हांजी सोच खे असल रांदि जो मज़ो त हाणे ईंदो बाबा साईं लॻे थो त कमदार ख़ुदनि जी ख़ुशीअ जा ॾींहं बि अची विया आहिनि ग़ुलाम इहा हिकु एकड़ ज़मीन तुंहिंजी वॾे कम जी शइ आहे इन करे त मां तकड़ कोन थो कयां ख़ैर इहा ज़मीन तूं वञी सिकंदर वारनि वटि खपाए ठीकु आहे दिलावर खान मां बि इन करे आयो हुयुसि त ॻाल्हि हिकु भर करे अचां तव्हांजी महिरबानी मां हाणे हलां थो तव्हां छा करे छॾियो जेकॾहिं ईअं ई करिणो हुयो त ग़ुलाम खे हिते घुराइण जो कहिड़ो मक़सदु तव्हां सभु ॿार आहियो जेका गेम मां खेॾणु चाहियां थो उन गेम जी तव्हांखे का बि ख़बर न आहे इन करे तव्हां ख़ामोश रहो मां पंहिंजी चाल जे इंतज़ार में हुयुसि
ऐं हाणे इहो वक़्तु पूरो थियण वारो आहे। सिकंदर वारा इहा ज़मीन गुलाम खां ख़रीद करे वठनि ऐं हलार खान कावड़ मां उते अची पहुचंदो ऐं पोइ वरी जहिड़ो थींदो। इन जहिड़े में जेकॾहिं सिकंदर वारनि जी गोली सां हलार खान मरे थो तंहिं बि असांखे फ़ाइदो। जेकॾहिं हलार खान जी गोली सां सिकंदर मरे थो तंहिं बि असांखे फ़ाइदो। वाह दा वाह, वाह जो वक़्त ते पतो उछलायो अथव। तव्हां त रांदि जा बादशाह निकितव। जेकॾहिं जेको असां चाहियूं था जेकर ईअं थी वियो त हलार खान वारनि जो अधु हिसो बि असांजो थी वेंदो। पोइ हिन सॼी मिल्कियत जा मालिक बि असां ई थी वेंदासीं। तव्हांजी सोच त ॾाढी भली आहे इहा त वॾा। हिन समूरी मिल्कियत में हलार खान जो हिसो आहे ऐं उहो बि असांजो थी पवंदो। सिकंदर खान वारनि में ताक़त आहे जो हलार खान मथां गोली हलाइनि। इहो ज़रूरी न आहे त गोली सिकंदर खान वारा हलाइनि। इहा गोली असां मां केर बि हलाए सघे थो। नवीद तूं वापसि अची वियो आहीं। अदा ऐं बाबा किथे आहिनि? मामा वारा ज़मीन जो कमु पिया करनि। असल में वाह में पाणी घटि हुयो, उन करे सोलर वारो बोर हलायोसीं। मामा ॿिज जी छट करे रहियो आहे ऐं वसीम पाणी जी संभाल लाइ बीठो आहे। अच्छा, मां बि चवां त अदा मूंखे कॉलेज मां वठण छो न आयो आहे? असां त हुनखे चयो पर ज़मीन जो कमु वधीक हुयो, उन करे हू न अची सघियो। मामा वसीम खे चयो त वञी गुलनाज़ खे खणी अचु, पर टाइम काफ़ी थी वियो हुयो, हू न अची सघियो। ख़ैर आहे, तव्हां पंहिंजो कमु कयो, मां कुझु ॾींहं पाड़े जी छोकिरनि सां गॾु ईंदसि। ठीकु आहे गुलनाज़, हाणे मानी खणी आणे ॾे त मां ज़मीन ते पहुचां। ॾींहुं वञी बाक़ी बचियो आहे, मामा वारनि खे बुख लॻी हूंदी। मानी मूं तयारु करे छॾी आहे नवीद, बसि 2 मिंट वे त मां मानी खणी थी अचां। नवीद कहिड़ी सोचनि में घुमाई? ही मां मानी खणी आई आहियां, महल सां वञी बाबा वारनि ॾे पहुचाए। हा गुलनाज़, मूंखे ॾे मानी, मां खणी थो वञां। कहिड़े ख़्वाबनि में घुमोए? छा ॻाल्हि आहे मूंखे ॿुधाए। तोखां सवाइ ॿियो कंहिंजा ख़्यालु ॾिसंदुसि गुलनाज़। मुंहिंजे हिन दिलि जी राणी तूं आहीं ऐं ख़्वाबनि में बि तूं। नवीद, ही तूं छा पियो चवीं? अञा ख़्वाबनि में आहीं छा? न न गुलनाज़, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मूंखे ॾे मानी, मां खणी थो वञां। साहब, मुंहिंजो नालो गुलाम आहे ऐं मां सिकंदर खान जी ॻोठ जो आहियां। कुझु ॾींहं पहिरियां मूं ज़मीन खपाइण जो इरादो कयो ऐं इहा ख़बर हलार खान खे पई ऐं हू अची मूंसां मिलियो। अच्छा, त पोइ दिलावर खान तोखां ज़मीन ख़रीद करे वरिती? न साहब न, ज़मीन अञा ताईं मूं वटि ई आहे ऐं मूं अञा ताईं कंहिंसां सौदो बि न आहे कयो। बाबा, ज़मीन तव्हांजी पंहिंजी आहे, जंहिंखे चाहियो ॾेई सघो था। पोइ परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं, मुंहिंजी ज़मीन आहे सिकंदर खान जी ज़मीन, बनो बने सां आहे। इन ॻाल्हि ते सिकंदर खान ज़मीन हलार खान खे ॾियणु नथो ॾे, छो त असूलनि मुताबिक़ ख़रीद करण जो हक़ पहिरियां पाड़े वारनि जो हूंदो आहे। पहिरियां त मां पैसनि जी लालच में जी ॿिन्हिनि धुरियुनि सां ॻाल्हि कई, पर अॼु जॾहिं मां दिलावर खान सां मिलियुसि त हुन मूंखे इनकार कयो ऐं इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई त दिलावर खान सिकंदर खान लाइ राज़ी कीअं थियो त इहा ज़मीन हुनखे ॾे। पोइ त बाबा सुठी ॻाल्हि आहे, तव्हां ज़मीन सिकंदर वारनि खे ॾेई छॾो। जी सूबेदार साहब, मां बिल्कुलु ईअं ई कंदुसि। इहा ज़मीन मां सिकंदर खान वारनि खे ॾींदुसि, छो त हू मुंहिंजा 2 शरीक आहिनि। पर अॼु दिलावर खान सां मिली मूंखे कुझु अजीब लॻो, ॻाल्हि सम्झ में न आई। मूंखे शक आहे त इहो सिकंदर खान या मुंहिंजे ख़िलाफ़ का न का चाल ज़रूरु कंदो। मां सम्झी वियुसि, दिलावर खान कुझु न कुझु ज़रूरु कंदो, छो त
मां जी फिक्र खां वाक़ुफ़ आहे। जहिड़ो दिलावर खान शातिर आहे उनजो सौट उनखां बात वधीक आहे। जी साहब बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे ऐं मां बि इन्हीअ करे अव्हां वटि अची पहुतुसि ऐं अव्हां हुन ते नज़र रखो। गुलाम तूं बेफ़िक्र थी अहिड़नि माण्हुनि ते सूबेदारनि जी नज़र हूंदी आहे। अधी ख़ैर त आहे तूं कुझु ॾींहंनि खां ख़ामोश थी रही मूंखे ॿुधाए का ॻाल्हि थी आहे छा? हा दा बिल्कुलु मुंहिंजी उदासीअ जो हिकु सबबु आहे। मां पाण सोचां थी त बाबा सां ॻाल्हि कयां पर हिमत नथी थिए बाबा सां कीअं ॻाल्हायां। भेण जेकी बि ॻाल्हि आहे तूं मूंखे ॿुधाए ईअं ख़ामोश रहणु सुठी ॻाल्हि न आहे। शाबाश ॿुधाए मूंखे कहिड़ो मसइलो आहे मां तुंहिंजो भाउ वेठो आहियां न। अदा ॻाल्हि इहा आहे त मां नवीद सां शादी नथी करणु चाहियां ऐं बाबा मुंहिंजी हुन सां शादी कराइण जूं तयारियूं पियो करे। हाणे मां बाबा जे साम्हूं कीअं चवां त मां हिन रिश्ते मां ख़ुशि न आहियां। अधी तो त मूंखे सोचनि में विझी छॾियो। हाणे कीअं थींदो? अगरि रिश्तो न थियल हुजे हा त कुझु करे पिया सघूं पर तूं नंढे हूंदे खां ई नवीद जे ना थियल आहीं। कुझु बि हुजे अदा पर इहा मां शादी कॾहिं बि कोन कंदसि छो जो मां दानिश खे पसंदि कंदी आहियां। हू ॾाढो सुठो छोकिरो आहे। अधी दानिश सिकंदर खान वारो पुटु जेको तोसां गॾु कॉलेज पढ़ंदो आहे? जी बाबा पानी तो प्यार जी बाबा ऐं मानी भी तैयार करे रखी है वो भी खणी हाँ सिकंदर खान लिखत मुताबिक ही ज़मीन तव्हांजी थी ऐं मूंखे हिन ज़मीन जी क़ीमत भी मिली चुकी आहे। अॼु खां पोइ हिन ज़मीन जा मालिक अमी आहियो। हाँ गुलाम तोखे पैसनि जी ज़रूरत आहे जेके मूं तोखे ॾेई छॾिया। तुंहिंजी महिरबानी गुलाम जो तूं मूंखे ॿनी ॾिनी। जेकॾहिं न तूं दिलावर खे ॾी हा दिलावर वारा हितां जे माण्हुनि खे अचायो तंग कंदा अची माहौल ख़राबु कंदा। गुलाम भला हिन ज़मीन जे लाइ पाणी जो टाइम घणो आहे? जानिब खान ॾींहं जो 9 वॻे खां 2 वॻे ताईं रबनि वारनि जो वारो हूंदो आहे ऐं उन खां पोइ शाम जो 5 वॻे ताईं अव्हां जो वारो हूंदो। बाबा साईं होॾे ॾिसो दिलावर खान जा ॿाहिरि था अचनि ऐं हथनि में हथियार बि अथनि। पुट मूं घणो सब्र कयो अचनि ॾे हिननि खे हिन जो शौक़ु मां पूरो थो कयां। हुननि वटि हथियार आहिनि असां हथे ख़ाली आहियूं। घबरा न जानिब मूंखे पक हुई त दिलावर वारा कुझु न कुझु हरकत ज़रूरु कंदा। हिन जे लाइ मां पाण सां हथियार बि खणी आयो। सिकंदर खान तो बरंदड़ बाहि में टपो ॾिनो आहे इन जो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। हाँ सिकंदर तोखे शौक़ु वॾो ज़मीन वठण जो। इहा ज़मीन त तूं ख़रीद करे वरिती इन ज़मीन में तुंहिंजी क़बर ठाहे पोइ वेंदासीं। हैदर अकेलो छो आयो आहीं? पंहिंजे भाउ दिलावर खे बि वठी अची आ को त तव्हां सां गॾु हुजे हा लेकिन तव्हांजा लाश तव्हांजे ॻोठ खलाया वञनि हा। लाश तव्हांजा किरंदा सिकंदर खान पंहिंजे मौत खे साम्हूं ॾिसी पोइ बि ॻाल्हाई थो। बकवास बंदि कयो ऐं हितां वापसि हलिया वञो। त छा कंदे हाँ छा कंदे तूं असांखे अचई थी?
सारू मूंखां खसराए करे हाणे मूंखे तूं आथत ॾियण आयो आहीं। किथे वएं तूं जो मुंहिंजे मुर्बी पुट खे सिकंदर खान वारनि कुटो? उन वक़्तु तूं किथे हुई? किथे हुई तुंहिंजी ग़ैरत? बस सौट दिलावर खान, बस संभाल पाण खे। यकीन कर त मूंखे ख़बर न हुई त इब्रार खान वारा सिकंदर वारनि जी ॻोठ विया आहिनि। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त उन तरफ़ मां पाण निकिरी वञा। हैदर खान हथ सां मुड़ुस मराए लाश खणी अची हिते पहुतो आहे। हैफ़ आहे हैदर खान जी ज़िंदगीअ ते, हैफ़। हा दा साईं, इतफ़ाक़न दुश्मन वार करे हलार खान। असां वस कोन घटायोसीं। ही त इब्रार जी हयाती एतिरी हुई, ख़बर ई न पई त गोली किथां आई ऐं इब्रार खे लॻी। ख़ामोश हैदर खान, ख़ामोश। अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां। तोखे शर्म अचणु घुरिजे। तूं काहिर आहीं, बुज़दिल आहीं, डरपोक आहीं। तूं छा सम्झी थो त एतिरनि माण्हुनि मां अची गोली मुंहिंजे पुट खे लॻी ऐं हू सभु बची विया? बुज़दिल, जेकॾहिं सिकंदर खान जे पुट या भाउ खे गोली हणी अचे हा त पोइ बि मुंहिंजो सीनो ठरी पवे हा। तूं हिकिड़े बेहूदे माण्हू खे मारे करे मूं वटि पहुतो आहे? उॾी मर। संभाल पाण खे दिलावर खान, संभाल पाण खे। इहे मालूम बि मुड़ुसनि ते ईंदियूं आहिनि। मां इन सिकंदर जे घर में चुरदो बच्चो बि कोन छॾींदुसि। ॾिसजांइ त मां पंहिंजे भाइटे जो कीअं थो पलां कयां। अदा साईं, तूं ॾिसजांइ सिकंदर खान जे घर में बि ईअं ई रोज़गारो हूंदो। हा दिलावर खान, हा। हाणे वक़्तु अची वियो आहे इन सिकू वारनि खे ॿुधाइण जो त हालार खान जी हकल ॿुधी मथे उॾाम कंदड़ पखियुनि जा बि पर सुक थी वेंदा आहिनि। हीउ सिकू त हिन ज़मीन ते रहंदो आहे सौट। हाणे इहो मूंखां कोन बचंदो। हालार खान, हाणे कुझु बि थिए मूंखे सिकंदर वारनि जे खून खपे। मां उन्हनि जे रत जा बुक भरे पीअण चाहियां थो। रत जा बुक। ईअं ई थींदो सौट, ईअं ई थींदो। बस तूं रुगो मूंखे इब्रार खान जे कफन दफन मां फ़ारिग थियण ॾे। पोइ वही ॾिसजांइ इन सिकू वारनि जे घर में छड़ा लाश ई लाश हूंदा। इन सिकंदर जे घर में लाश खणण वारो बि कोई न। गुलनाज, खैर त आहे? अॼु पार्क में सफ़ा अकेली बीठी आहीं, कंहिंजो इंतज़ारु आहे? हाँ हाँ, मां दानिश जे इंतज़ार में बीठी आहियां। उन चयो पार्क में हल त मां अचां थो। काफ़ी टाइम थी वियो आहे, अञा ताईं न आयो आहे। तव्हां ॿुधायो, कॉलेज मां आया आहियो? जी, मां कॉलेज खां अचां पियो। दानिश सरमंद ऐं कुझु ॿियनि दोस्तनि सां गॾु मूंखां पहिरियां ई निकिरी आयो हुयो। मूं सम्झो त हिन तरफ़ आयो हूंदो, पर लॻे थो त कंहिं ॿिए तरफ़ हलियो वियो हूंदो। ठीकु आहे फैसल, थोरी देरि ताईं दानिश अची वेंदो। तव्हां हितां हलिया वञो। मां हितां हलियो वञा? छो गुलनाज़, एतिरी बेरुखी आख़िर छाजे करे? भला मूंखां एतिरी नफ़रत छो अथई? इन जी का वजह? ॾिस फैसल, मां ॼाणा थी त तूं मूंखे पसंदि कंदो आहीं ऐं तोखे बि हक़ीक़त जी ख़बर आहे त मां दानिश सां बेहद प्यारु कंदी आहियां। बस गुलनाज़, बस। मां ॿार न आहियां, सभु कुझु सम्झां थो। बस दिलि जे हथां मजबूर आहियां। बाक़ी मूंखे पंहिंजी मोहबत खां वधीक दानिश प्यारो आहे, छो त हू मुंहिंजो दोस्त आहे ऐं अहिड़नि सुठनि दोस्तनि जे मथां अहिड़ियूं हज़ार मोहबतूं क़ुर्बान। तूं परेशान न थी गुलनाज़। अॼु खां पोइ मां तोॾे अखि खणी बि कोन ॾिसंदुसि, छो त हिकु तरफ़ मुंहिंजी मोहबत ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजी दोस्ती, ऐं दोस्त बि अहिड़ो जेको मूंखे पंहिंजे साह खां वधीक प्यारो आहे। वालेकुम अस्सलाम। हाँ सूबेदार साहब। जी मां तव्हां ॾे अचण वारो हुयुसि, पर तव्हांजी कॉल अची वई।
सूबेदार साहब, तव्हां त मूंखे चङी रीति सुञाणो था ऐं अव्हांखे बि हिन थाणे ते घणो अर्सो थियो आहे। मां दावा सां चवां थो त तव्हां वटि मूं ख़िलाफ़ कॾहिं बि कोई दाव न आयो अथव, छो त सूबेदार साहब सिकंदर ख़ान हमेशह कानूनी कम कया आहिनि ऐं मां कानून जो साथ ॾिनो आहे। हा सिकंदर ख़ान, मूंखे ख़बर आहे तव्हां हितां जा मुअज़्ज़ज़ माण्हू आहियो, कॾहिं बि तो ख़िलाफ़ ग़लति रिपोर्ट न आहे मिली, तंहिं करे पुलिस मोकिलणु मां मुनासिबु न सम्झी। मूं सोचियो फ़ोन करे सिकंदर ख़ान खे हाल अहवाल ॾियां बि ऐं वठां बि। महिरबानी सूबेदार साहब, वॾी महिरबानी। मां पाण तव्हां ॾांहुं अचण वारो हुयुसि पर तव्हांजी कार अची वई। सिकंदर ख़ान, मूंखे इहो चवंदे ॾाढो अफ़सोस थिए थो तो जहिड़े शरीफ़ माण्हू जे ॻोठ में 2 क़तल थी विया आहिनि ऐं तूं इन झेड़े खे रोके कोन सघे, छो सिकंदर ख़ान? बिल्कुलु सूबेदार साहब, बिल्कुलु क़तल त थियो आहे न, सो बि मुंहिंजे ॻोठ में। हुनजो जवाबदार मां ई आहियां। न सिकंदर ख़ान न, इन मसइले जो जवाबदार पाण खे तव्हां न सम्झो, छो त इन मसइले जी मूंखे पहिरियां ख़बर हुई। तव्हांखे ज़मीन ॾियण खां पहिरियां ग़ुलाम दिलावर ख़ान सां मिलियो हो, उन सां मिलण खां पोइ मूंसां मिलियो हुयो ऐं मूंखे सॼी हक़ीक़त ॿुधाई हुअसि। उन क़तल जी एफआईआर मूं कटे छॾी आहे। उन क़तल जे केस में मुख्य जवाबदार हालार आहे। वधीक मालूमात लाइ तव्हांखे घुरायो आहे। बिल्कुलु सूबेदार साहब, जेकॾहिं एफआईआर में हालार ख़ान जी जॻह ते दिलावर ख़ान जो नालो अची आहे त बहितर हुयो। वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो। हालार आहे नॉमिनेट माण्हू ऐं उन ख़िलाफ़ मूंखे पहिरियों ई रिपोर्टूं मिलियूं आहिनि, इन करे मुख्य जवाबदार हालार ई आहे। नवीद पुट, तोसां अॼु मूंखे हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। मां सोचां थो त ॻाल्हि किथां शुरू कयां ऐं किथे ख़तमु कयां, छो त तूं मुंहिंजे मरहुमा भेण जो पुटु आहीं ऐं तूं मुंहिंजी अखियुनि आॾो नंढो वॾो थियो आहीं ऐं तूं मूंखे साह खां वधीक प्यारो आहीं। पर पुट, मां हिकु पीउ जे हैसियत सां मजबूर थी पियो आहियां ऐं तुंहिंजो मयारी बि थी पियो आहियां। मामा, ही तव्हां छा ॻाल्हाए रहिया आहियो? मामा, तव्हां हिन घर जा वॾा आहियो, जीअं चाहियो तीअं करे सघो था। असां तुंहिंजे हुकुम जा पाबंद आहियूं, हुकुम कयो, छा ॻाल्हि आहे? नवीद, असल में ॻाल्हि इहा आहे त हा नवीद, वसीम जेको बि चवे थो इहो सभु सच आहे। मां पाण इन ॻाल्हि खां अणवाक़ुफ़ हुयुसि, पर मूंखे पाण वसीम ॿुधायो आहे। पोइ मूं धीउ गुलनाज़ खां सभु कुझु पुछियो आहे बाबा, ऐं पोइ मूंखे उन हिसाब सां सभु कुझु ॿुधाए छॾियो। पुट, मां न्याणीअ सां ज़ुल्म करणु नथो चाहियां। वाह मामा वाह, वाह जी, तव्हांजी सुठी सोच आहे। पंहिंजे सॻे भाणेजे खां मिटी टोड़े ऐं वञी गैरनि सां नातो जोड़ियो अथई ऐं इन ॻाल्हि करण में केॾो फ़ख़्रु महसूसु करे थो। जेकॾहिं गुलनाज़ जी मूंसां शादी न थींदी त इहो वॾो ज़ुल्म आहे। इंसाफ़ करणु त को तोखां सिखे मामा। नवीद, तूं ग़लति थो सम्झी। इहा मिटी करणु असांजी मजबूरी आहे। असां ख़ुशीअ सां इहो सभु कुझु नथा कयूं। गुलनाज़ मुंहिंजी भेण आहे, का रेड बकरी न आहे जो चुपचाप जिथे असां चाहियूं असां हुनखे उते ॿधी छॾियूं। असां न्याणीअ जी ख़ुशीअ में ख़ुशि आहियूं। ख़ुशि आहियो त सदा ख़ुशि हुजो। तव्हांजूं ख़ुशियूं तव्हांखे मुबारक हुजनि मुंहिंजा प्यारा मामा। चाचा दानिश वे खाली हथ छो आयो? मिठाई किथे आहे? हा यार दानिश, तूं जीअं ई फ़ोन करे ॿुधायो त तुंहिंजो रिश्तो पको थियो आहे, असां त ख़ुशीअ मंझां हिक ॿिए खे फ़ोनूं करे हिते ई घुराए वरितो। दोस्तो, मिठाई बि खोड़ कंदासीं। मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां हिते राज़ी थी वेंदव। मूं त सोचियो अॼु शाम तव्हांखे होटल ते डिनर करायां। जेकॾहिं तव्हां हिते ई राज़ी आहियो, मां हिते ई मिठाई घुरायां थो। मूंखे को बि इतराज़ न आहे। यार छॾ इन ॻाल्हियुनि खे, असां तोसां ईअं बि राज़ी आहियूं। तो इहो ॿुधाए शादी कॾहिं करे थो? मां कुझु ॾींहंनि में शादी करे वठंदुमि। अच्छा, इन जो मतिलबु असांखे हाणे यूनिवर्सिटी अकेलो वञिणो पवंदो, छो जो तूं हिते हथीको आहीं। हीअ हाणे यूनिवर्सिटी वञी छा कंदो? इनखे त क्लास ॾियण वारी इन जे घर ई अची रही आहे, पोइ अॻिते पढ़ण जी इनखे कहिड़ी ज़रूरत? हा यार फैसल, सही चए थो, हीअ हथीको आहे। बसि हाणे बसि, मूं मथां घणी मज़ाकूं न कयो। दुनिया में मां पहिरियों छोकिरो न आहियां जो मां शादी थो कयां।
अॼु मुंहिंजी शादी थिए थी, सुभाणे तव्हांजी बि थींदी। जानिब खान, सूबेदार अमजद जो नंबर त मिलाए ॾे, मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे। हा दा, नंबर मिलाए थो ॾियां, पर ख़ैर त आहे, छो था ॻाल्हायो? जानिब खान, दानिश जी शादी जी तारीख़ वठण लाइ दिलावर जे ॻोठ हलंदासीं, ऐं तोखे त ख़बर आहे त दिलावर वारा केतिरा शैतान क़िस्म जा माण्हू आहिनि। मां चाहियां थो त सूबेदार खे मां आगाह कयां, जेकॾहिं रस्ते में को मसइलो थिए त हू अचे ऐं असांजो साथ ॾे। हेलो, केरु पिया ॻाल्हायो? अमजद साहब, कहिड़ा हाल आहिनि? मां सिकंदर ख़ान पियो ॻाल्हायां। हा सिकंदर, ॻाल्हि कयो। अमजद साहब, मां पंहिंजे पुट जी शादी जी तारीख़ लाइ दिलावर ख़ान जे ॻोठ वेंदुसि। तव्हां त दिलावर ख़ान जी फितरत खां वाक़ुफ़ु आहियो। मां चाहियां थो त जेकॾहिं को मसइलो थिए त तव्हां उते अची असांजो साथ ॾियो। ठीकु आहे सिकंदर ख़ान, मां सम्झी वियुसि। तव्हां निकिरण खां पहिरियां होॾे कॉल ज़रूरु कजो। ख़ुदा कंदो कुझु बि न थींदो, जे कुझु थियो बि मां हुनखे संभाले वठंदुसि। वॾी महिरबानी सूबेदार साहब, वॾी महिरबानी, लख थोरा। ओके, अल्लाह हाफ़िज़। ॿियो ख़बर आहे दा, छा चयो सूबेदार साहब? जानिब, अमजद साहब खे मूं पहिरियों ई समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी, ऐं अमजद साहब सुठो ऑफिसर आहे। जानिब खान, तव्हां पंहिंजी तयारी कयो त जीअं सुभाणे शादी जी तारीख़ वठण लाइ हितां हलूं। इहो त ठीकु आहे दा, पर ॻोठ वारनि मां कंहिंखे ॿुधाइणो आहे? जानिब खान, अॻ में कंहिंखे बि न ॿुधाइजो। जीअं दानिश पुट जी शादी जी तारीख़ वठी अचूं त पोइ काज वॾे धूमधाम सां कंदासीं। ऐं हा जानिब खान, संगत ऐं रिश्तेदारनि लाइ हिकु वॾी पार्टी रखंदासीं, काज धूमधाम सां कंदासीं। हालार खान, हिकु मिंट बीहजो। हालार खान, मां तव्हां ॾांहुं पियो अचां। मूंसां वॾी नाइंसाफ़ी थी आहे, मूंखे तव्हांजो साथ घुरिजे। छोरा, ही वरी नई कहिड़ी चाल आहे? तव्हां त मुंहिंजे नाले खां ई नफ़रत कंदा आहियो। ॿुधाए मूंखे त अॼु तोखे कंहिं पढ़ाए मोकिलियो आहे? हालार खान, अॼु मूं पहिरियों भेरो दिमाग़ सां सोचे बग़ावत जो ऐलान कयो आहे। छो त जॾहिं ॻाल्हि अची इज़त ते पहुचे त पोइ माण्हू मां सॻनि रिश्तनि जो अहसासु ख़तमु थी वेंदो आहे, ऐं मूंसां बि कुझु अहिड़ो असरु थियो आहे। हालार खान, हमरा जी ॻाल्हियुनि मां ईअं लॻे थो वाक़ई था जुठ थियल आहे, तॾहिं त पंहिंजनि जो पासो छॾे असां तरफ़ रुख कयो था। हालार खान, बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हांजा ई दोस्त चई रहिया आहे। हिन वक़्तु मूंखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। मुंहिंजे मामे मूंखां मंग खसे वञी सिकंदर जे पुट खे ॾिनी आहे। ओ हिते रखेसि न, हाणे ईंदो रांदि जो असल मज़ो। छो त हिन सिकूअ ॾे मुंहिंजा पहिरें बि कई पलांद पिया आहिनि, ऐं हाणे मां बि ॾिसां त असांजे हिन ॻोठ मां पंहिंजे पुट खे इहो सिकंदर कीअं थो लाॾो बणाए वठी वञे। हा लार खान, मां बि इहो ई थो चाहियां, छो त मुंहिंजे मामे मूंखां
मंग खसी आहे जेका नंढे हूंदे खां मुंहिंजे नाले हुई। बस नवीद बस, तू वञ उन्हनि ते नज़र रख त कहिड़ी माल इहे सिकू वारा असांजे ॻोठ ॼञ वठी था अचनि। बाक़ी कमु तूं मूं ते छॾे ॾे। मां हाणे ई वञी सौट दिलावर ख़ान खे समूरी हक़ीक़त थो ॿुधायां। पोइ इन सिकू वारनि लाइ अहिड़ो त ॼार विछाईंदुसि जीअं उन ॼार में अची पाण ई तड़पी तड़पी मरी वेंदा। ईअं करण सां तुंहिंजी इज़त बि बची वेंदी ऐं असांजा सिको ॾेरायल पलांद बि पूरा थी वेंदा। तूं हाणे हितो वञ, मां इन सिकू वारनि खे ॿुधाईंदुसि त हालार ख़ान जी हकल ॿुधी मथे उॾाम कदड़ पखियुनि जा बि पर सुख थी वेंदा आहिनि। हीउ सिकू वरी कहिड़े बाग़ जी। बाबा तूं ते ठुकरा तूं त ॾिसो कासिम, तू दानिश के वठी अंदर हल। मन दानिश। दिलावर खान, तव्हां सभु मुंहिंजे गोली जे निशाने में आयो। का बि चालाकी न कजो। तव्हां मुंहिंजी गोली जे निशाने में आयो, न त मारिया वेंदा वे। सूबेदार साहब, तोसां असांजी का बि दुश्मनी न आहे। सुठो इन में त तूं हलियो वञ। ईअं न थिए त तूं इन आड़ में मारिजी वञे। तूं हलियो वञ। दिलावर खान, तूं होश में आई पर आयूं ख़ुशियूं छो तो विञाइण चाहीं? ॾिसां त इहो सिकंदर केतिरी ताक़त रखे थो। अॼु इन जी ताक़त ऐं मुंहिंजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। ॾिसां त हिन ॻोठ मां इहो पुट कीअं पलाए थो ऐं तोल तमामनि सां त कीअं थो अचे। मजबूर न कर दिलावर, मजबूर न कर। न त मूंखे गोली हलाइण ते मजबूर न कर, न त मूंखे गोली हलाइणी पवंदी। सूबेदार, तुंहिंजे लाइ सुठो ईअं त हितां चुपचाप निकिरी वञ ऐं दिलावर जे अंदर में जेकी बाह ॿरे थी उनखे विसाइण तुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। ऐं इहा बाह हिन सिकंदर जे रत सां विझाईंदुसि, रत सां, छो त हिन ॾे घणा पलांद रहियल आहिनि। लॻे थो त तव्हां कोन मुड़दो।
अदा हालार सिकंदर इतना जिंदा सलामत न बने, जिंदा सलामत न बने। जेकॾहिं वियो त मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, कॾहिं बि तव्हांखे बख़्श न कंदुसि। कौन विदो सिकंदर इतना जिंदा, कौन विदो सोट। सिकंदर खान खबरदार सिकंदर खान, तू मुझो सोट दिलावर जो कातिल बनी चुको है। हाणे मां तोखे जिंदा कौन छड़ी दो। सिकंदर खान अज तो के न छड़ींदासीं। लगे थो तो फायरिंग बंद थी गई। अल्लाह खैर करे तव्हां ॿियो त मां ॾिसी अचां। अमजद साहब, तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, जेको कुझु थियो तव्हां पाण ॾिठो आहे। वधीक आवाज़ मर्सी मां तव्हां सां गॾु आहियां। हा सिकंदर खान, मूं सभु कुझु ॾिठो, पर आहे गैर कानूनी। सिकंदर खान, मुजरिम खे सज़ा ॾियणु कानून जो कमु आहे, अव्हां जो न। मुंहिंजी मजबूरी आहे, मूंखे तोखे गिरफ़्तार करणो ई पवंदो। बाक़ी घबरायो न, मां तोसां पूरो पूरो साथ ॾींदुसि। कासिम, मुंहिंजे पुट दानिश जी पारत थिए, मतां उनखे ॾुखियो रखी। ठीकु आहे सिकंदर खान, दानिश मुंहिंजो बचो आहे, तव्हां बेफ़िक्र थी वञो। अमजद साहब, मूं हमेशह कानून जो साथ ॾिनो आहे ऐं उनजी इज़त कई आहे। वधीक अव्हां जी मर्ज़ी आहे उहो अव्हां ते आहे, पर मुंहिंजी ऐं ॻोठ वारनि जी पारत अथव। सिकंदर साहब, तव्हां घबरायो न, मुंहिंजो तव्हां सां साथ आहे।